जतोई साहब, नबी अकबर सियाल साहब, साईं जाहिर शाह बुखारी साहब, वडेरो कादर खान जतोई साहब, सुभान जतोई साहब, जैन सियाल साहब, सईद जतोई साहब, स्टेज ते वेठल असांजो अब्दुल मजीद जतोई साहब, असगर जतोई साहब, हाजी आलम खान जतोई साहब, असांजा सभु जतोई बिरादरी ऐं हिन महफ़िल खे मचाईंदड़ अनवर जतोई साहब, चाचो चेड़ा जतोई साहब, मां शुरूआत उतों कयां, मां नथो विसारणु चाहियां जंहिं ॻोठ में बीठो आहियां गाज़ी खान जतोई खे, मां नथो विसारणु चाहियां अब्दुल जतोई खे, मां नथो विसारणु चाहियां एजाज़ जतोई खे जेको कंहिं मजबूरी सबब हिते न अची सघियो आहे। इन्हनि सभिनी सां ऐं तव्हां जेके जतोई बिरादरी वेठा आहियो इन में ॿियूं बिरादरियूं बि वेठियूं आहिनि। सराई बशीर जतोई साहब बि वेठो आहे, सतत लाभ हिन सां गॾु वेठो आहे, ॿिया बि इलाही मुंहिंजा जतोई जिन सां नंढा लाखूं वॾा थिया आहिनि। हमेशह मूंखां मुंहिंजी पार्टी जी लीडरशिप चवंदी आहे त सॼी सिंध में जतोई बिरादरी जेका आहे उहा अक्सर जेका आहे पार्टी जे ख़िलाफ़ रही आहे, तो सिर्फ़ु जतोई बिरादरी गॾु थियो आहे। ख़राब मसइलो थींदो आहे, ख़ुदा को ख़ैर करे तोसां जतोई बिरादरी ईअं बीठी आहे जो असांखे महसूसु थींदो आहे त सियाल ऐं जतोई गॾु। मां चवंदो आहियां ऐं वाक़ई मां चवंदो आहियां ऐं दिलि सां चवंदो आहियां त मुंहिंजे वॾनि ऐं तव्हांजे वॾनि काफ़ी जेके नंढा आहिनि उन्हनि खे ख़बर न हूंदी, तव्हांजा जेके नंढा वेठा आहिनि उन्हनि जे अबनि ॾाॾनि चाचा जेके स्टेज ते वेठा आहिनि उन्हनि ऐं असां सियालनि जो जेके ॻोठ आहिनि चो तरफ़ त इहा जतोई बिरादरी आहे जंहिं हर वक़्त में कॾहिं असांखे अहसासु न ॾियारियो त सियाल जेको आहे उहो जतोई ख़ुददार आहे। मां इन नाते सां साम्हूं कमांडो जतोई बि वेठो आहियां, मां इन नाते सां हमेशह मां पंहिंजी लीडरशिप खे चवंदो आहियां त ख़ुदा ख़ैर करे मां सां सियाल सां हमेशह जतोई ईअं साथ ॾिनो आहे जो अलाह खे ख़ैर करे हाजी आलम खान वेठो आहे। अक्सर हाजी आलम खान खे जतोई खे इहो चवंदा आहिनि त भाई बि सियाल आहे। इहो तव्हां असांजो